गंबट जे पीरपाड़े में क़ाइम बेसिक हेल्थ यूनिट ऐं मैटरनिटी होम इंतज़ामी बेध्यानीअ सबबि गुज़िरियल 21 वरियनि खां मुकमल तौर ते ग़ैर फ़आल हुजण सबबि इमारत भूत बंगले जो ॾेख ॾेई रही आहे। शहरनि मूजिबि गंबड़ वासी अॻूणे सेनेटर पीर सैयद मोहम्मद शाह जीलानीअ जे दौर में तामीर थियल ही सिहत मर्कज़ हाणे ज़बून हालीअ जो शिकार आहे, जिथे इलाज जूं सहूलियतूं बंदि हुजण सबबि इमारत नशे जे आदी माण्हुनि, आवारा जानवरनि ऐं गंद किचिरे जे वर चढ़ियल आहे। इन सिलसिले में शहरिन एडवोकेट सैयद बखत हुसैन शाह जीलानी, पीर मोहम्मद इब्राहिम शाह, सैयद जमशेद अली शाह ऐं एजाज अली भुट्टो कोशिश डिजिटल सां ॻाल्हाईंदे चयो त साईं ॾिसो था त 2005 खां वठी बेसिक हेल्थ यूनिट एंड मैटरनिटी होम 2005 खां वठी गैरफ़ाल आहे ऐं गेम्स जे आर्टिकल 3 जे तहत उन में चिटो ऐं वाज़े लिखियलु आहे त जेके बि बेसिक हेल्थ यूनिट्स आहिनि उहे गेम्स जे अंडर अची विया आहिनि ऐं इंतिज़ामिया गेम्स जी डायरेक्टर गेम्स जे अंडर आहिनि। सो 2005 खां वठी ही गैरफ़ाल आहे। जॾहिं खां गेम्स एक्ट आयो आहे तॾहिं खां ही गैरफ़ाल आहे ऐं असां सेक्रेटरी हेल्थ, मिनिस्टर हेल्थ मैडम अज़रा पेचूअ खे फुलफोर अपील कंदासीं त पेरोडिटी बेसिस ते हिन खे फंक्शनल कयो वञे। हीअ हॉस्पिटल जेका तव्हां ॾिठी 2005 खां वठी गैरफ़ाल आहे। हिन जा मुलाज़िम के अगड़ा में कमु था कनि, के खोड़नि में, के काथे। हिन जो स्टाफ हिते हुते कमु थो करे, पगारूं पियूं हलनि थियूं ऐं हीअ अस्पताल अगरि आबाद थींदी त आसपास जे इलाइक़े जे माण्हुनि खे इलाही सहूलियत पेश थींदी। उन खां अलावा हे बेसिक हेल्थ यूनिट आहे, मैटरनिटी होम आहे, ॿ फ़ाइदा आहिनि। असांखे बराए महिरबानी करे हेल्थ डिपार्टमेंट खे अर्ज़ु थो कयां त हे असांखे आबाद करे ॾिनी वञे, महिरबानी। मैटरनिटी होम जी हिन वक़्तु छा त हालत आहे, हे भूत बंगले जो व्यू ॾेई रहियो आहे। हिकिड़ो माना ॾिठो वञे त जीअं मुंहं जो दड़ो चइजे अहिड़े तरीक़े जो व्यू ॾेई रहियो आहे ऐं हितां जी आवाम जेका आहे भरपासे जा जेके ॻोठ वारा माण्हू आहिनि, असांजे भरिसां पीरमाला खां थोरो अॻिते 2-3 ॻोठ बि वाक़ई आहिनि, उतां जा माण्हू तमामु घणो हिन जी हालत ॾिसी करे माना सहूलियतूं न हुजण जे सबबि तमामु घणो परेशान आहिनि। तव्हां ॾिसो त हितां जा माण्हू ॿियनि शहरनि ॾांहुं वञी रहिया आहिनि हेल्थ जी सहूलियतुनि लाइ। सो असीं गवर्नमेंट खे मुतालबो कंदासीं त ॿीहर हिन मैटरनिटी होम खे बहाल करे ऐं हितां जे माण्हुनि खे जेके हज़ारे लखे माण्हू हिते रहनि था उन्हनि खे सहूलियतूं ॾिनियूं वञनि। मोहम्मद शाह पीर ऑफ गंबड़ लेट सेनेटर उन्हनि हिन जो बुनियादु विधो, पंहिंजे से कोटा मां हिन खे तामीर करायो ऐं सुठो ख़ासो वर्कअप कंदी हुई। डॉक्टर हुया, LHV हुयो, उनजो हाउस में एक्टिव हुयो, प्लस में लेबॉरेटरी हुई, स्टाफ हुयो। ख़बर न आहे त ही कहिड़ी बुनियाद ते हिन खे स्टाफ कयो वियो, उहो हेल्थ डिपार्टमेंट वटि रीज़न हूंदो। बाक़ी अवाम जी राय इहा आहे त जेकॾहिं हिन खे फ़ाल कयो वञे त शहर जी रश बि घटिबी ऐं इन खां अलावा 50% माण्हू जल्दी हितां इलाज वठी वापसि वरी पंहिंजी ज़िंदगी बि बसर कंदा। सिटीज़न में वञणु घंटनि जा घंटा उते रश में फसी पवणु ऐं पर्चियूं कटाइणु, हिते त सिर्फ़ु रूरल एरिया खे ऐं सादात घराणे खे सपोर्ट करे पियो। टोटली सादात, सैयद, फुल, सूमरा, सहता इन कम्यूनिटी हिन जे सराउंड में आहे, उनखे सपोर्ट करे पियो। खुदारा हिन खे एक्टिव कयो वञे। रिपोर्ट नाज़िम जामड़ो, कोशिश डिजिटल गंबट।